चाची वो अदा चाची अदा वारा था अचन ॿीहर कॾहिं हिन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं। इहा माई होॾां उन छोरे रब्बीअ सां मिले थी ऐं उन जा न्यापा खणी अची राणी खे पहुचाए थी। पोइ छा सोचो थी? इहा फ़क़ीराणी ईअं कोन मुड़ंदी। पोइ सोचियो छा था? मां त चवां थो हली घर में घिड़ी करे खल लायूंसि। ठीकु आहे, अचो हलो। तव्हांखे तव्हांजे वॾनि एतिरो बि अदब कोन सेखारियो आहे कंहिंजे घर में बग़ैर इजाज़त। बस बस हाणे बस। अॼु अदब त असां तव्हांखे सेखारण आया आहियूं। मां बेशर्मा छोरा निकिरो असांजे घर मां। बस धोती कही चल जी। आप तो निकलो असांजे घर मां। अरे तू एॾो ठाहू को थी वियो असांखे घर मां कढे दे। कन खोले ॿुध माई, जेकर अॼु खां पोइ तूं असांजी भेण राणीअ सां वाट ते गिटीअ में या घर में मिलण जी कोशिश कई त पोइ तव्हां सभिनी जूं क़बरूं हिते असां खोटींदासीं ऐं तव्हां सभिनी खे हिते ई दफ़न करे ईंदासीं। अरे कहाँ पे? अरे खले छिप पो। अम्मा इज्जत अचड़ी वजड़ी शे तवा रुगो बेस्ती बरकरार हुजे। अरे अरे हिंदी भागा दरिया शनो भी न था मुड़न। हेलो कार तने पट्टू को खड़ नांग तो बे ही पट्टू को तो बे। काॾे भाॼाई? अदा नाज़ानी पे वञा। मोट वापस मोट। छो अदा? भाॼाई हिन वक्त वो होश में न आहिनि। केर अदा? ऐं छा थियो आ? नाज़ानी त ख़ैर आहे न? भाॼाई नाज़ानी त ख़ैर आहे पर पीरल वारा फ़क़ीरनि जे घरनि में घिड़ी उनखे मारियो अथनि त पोइ असां किथां मुड़ंदा? चलो बाहि लॻंदनि का सिर खे। अचो दा अच। हलो। केड़ी जरूरत हुई तव्हांखे? हाँ मूंखे ॿुधायो त केड़ी जरूरत हुई तव्हांखे जो फ़क़ीरनि जे घर में घिड़ी उन्हनि खे पातराया अथव? अरे तव्हांजी ॾाढ मुड़सी रुगो गरीब फ़क़ीर लाइ आहे। अदा इहा रन अधीअ जा कन पई भरे। ऐं ॿियो त उन ॾींहुं हिन माई खे असां हिन छोरे रब्बो सां ॻाल्हाईंदे ॾिठो। राणी तूं ॿुधाए भागन भरी तोखे छा पई चए? अदा कुझु न पई चवे। हुअ त वीचारी दाह खणी आई हुई। चए पई त मां अटो लप वठण ईंदी हुअसि उहो बि जन्नत। पंहिंजी जान छॾण लाइ मूं मथां ते इल्ज़ाम हणी। इल्ज़ाम? इल्ज़ाम कहिड़ो? तूं त बस हाणे बस बंद कयो या पंहिंजी बकवास। अदा अॼु त मां हिन फ़क़ीराणी खे ज़िंदा छॾे ॾिनो आहे पर आईंदा जेकॾहिं आदीअ हिन फ़क़ीराणी खे ॻाल्हाए ॾिठो न
तो विच गिच में मौत हो गई। रानी बुद्धि पई न? जी अदा जी। ऐं तव्हां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। अॻिते ये तमाशो करण जी का बि ज़रूरत कान्हे। माण्हू इन में असांखे ॾाढो कोन सम्झंदा। रहंदो असांजी इज़त मथां शक कंदा। शक कनि के पिया कनि, पर मां ये बस चयुमि त बस। ठहियो वली ठहियो। हाणे तूं बि खणी बस कर। ॿार आहिनि, जे ग़लती करे वेठा त उन ते एतिरो गौर थोरी कबो आहे। ही अञा ॿार आहिनि। ॿार न आहिनि त कहिड़ा मथे में अची अच्छा पिया अथनि। ये भाजाई तू का असांजी सिफारिश कर। कन खोले ॿुधी छॾियो। जेकॾहिं मुंहिंजी सलाह खां बग़ैर हिकिड़ो कदम बि खयो अथव त मां टिनी जूं टंगूं भरी छॾींदोसांव। मूंखे सही सही ॿुधाए त तूं माई भागन भरीअ सां छोकिरीअ ॾे न्यापा करी थो? न बाबा, मां छो न्यापा कंदुसि? नंढे वॾे जे वात ते इहा ई ॻाल्हि आहे त भागन भरी रबुअ जा न्यापा खणी थी वञे। इहा सही ॻाल्हि आहे भाॼाई। न त माई भागन भरीअ सां हुननि जी कहिड़ी दुश्मनी? बाबा, वलीदाद वारनि जो आहे दिमाग़ ख़राब। ईंदड़ वींदड़ खे पिया पाजुर हणंदा आहिनि। पोइ मां सभिनि सां न्यापा मोकिलींदो आहियां। पुट तुंहिंजो अञा दिमाग़ ॿाराणो आहे, तूं नथो सम्झी। पर जेकॾहिं अञा तूं नथो मुड़ी न त वॾो नुक़सान थींदो, वॾो नुक़सान। छोरियूं, तव्हां सां एतिरो कुझु थियो आहे, पोइ अञा मुड़ो न थियो। हा, पाण में चूं मिलाए वेठियूं आहियो। भाॼाई पाण में ॻाल्हायूं बि न छा? मूंखे ख़बर आहे तव्हांजे विच में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं हलनि। तोखे अजाया शक आहिनि। हाय अल्लाह, वाह, हाणे त तुंहिंजी ज़बान बि निकिरी आई। मां वात कोन थी हणां, तोखे इहो थी सम्झायां त कॾहिं ॿियनि जो बि भलो सोच। छोरी, मूं सदाईं ॿियनि जो भलो सोचियो आहे। ऐं जेकॾहिं मुंहिंजे मन में ॿियाई हुजे हा न, अॼु खट ते चढ़ी वेठी हुजां। ऐं घर जो समूरो कमु तव्हां खां करायां हा, पर आउं त इहो नथी कयां। पाण वधीक कमु थी कयां ऐं तव्हांखे त घटि कमु थी ॿुधायां। भाॼाई तूं घर जो को बि कमु न कर, तूं खट ते चढ़ी वेठी हुज। घर जो सॼो कमु मां ना सां कंदियूंसीं। पर असां ते एतिरी महिरबानी कर जो अदा वारनि जा कन भरण छॾे ॾे। मां कंहिंजा बि कन कोन थी भरियां। तव्हांजा पेर आहिनि ऐं तॾहिं त लोड़ो पयूं न। ठीकु आहे, मुंहिंजा त 10 सवाब हूंदा, पर भाॼी नाज़ा तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मां सच चवंदी आहियां ऐं तॾहिं त ॾुखियो थो लॻेव न। भाॼी ख़ुदा खे मन असांजी पचर छॾ, न त छा ॿुधाए न त कंदीअ छा? असां तोखे कुझु बि न कंदियूंसीं। हे हथ थी जोड़िया, असां खां पासो कर। पासो कयां ऐं तव्हांखे आज़ाद छॾियां। जन्नत आहे मुई जो तव्हीं हाणे घर खां ॿाहिरि पैर रखंदियूं। मुंहिंजो नालो जन्नत आहे, जन्नत। जन्नत खां जिन्ननि बि तौबा कई आहे। असां बि तौबा कई, जिन्हनि तौबा कई असां बि कई। बसि असांजी जान छॾ माई। तूं ऐं अनवर जल्दीअ में माल खे गाह ॾेई करे वठो। अञा टाइम पियल आहे। अरे यार, टाइम खे छॾ, जेको चवां थो उहो कर। पर अदा एतिरो जल्दी
जबल जे अचण खां अॻु में तव्हां कम ख़त्म करे वठो। जीअं ई जबल अचे न उन जी खल लाइण में मूंखे सहूलियत थिए। ओ समझी वियुसि। हलो दा जल्दी कयो, जल्दी कयो। गोरे तो ॾाढी देर करे छॾी। हाँ खान साहब अची वे। टाइम ॾिठो अथई घणो थियो आहे। ही कम ते अचण जो टाइम आहे। हाँ तोखे केर चवण आखण वारो आहे ई कोन। तोखे ख़बर न आहे असां ॿिए क़िस्म जा माण्हू आहियूं। तुझी एतिरी ज़रूरत जो अदा जो साम्हूं तो थी। बस 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 सनवर बस। ॻाल्हि ॿुधो आइंदा जेकॾहिं कम ते अचण में देर कई थी न त इन खां बि बुरो असर कंदोसि। हाणे हल छोकिरा यार कम वञी कर हल। मौत भराए ये अखियूं न कढी छॾियूं। भाॼाई जबल जी असर खल लाए छॾी मैं। सॼो ॾींहुं जिस्म खे हेठ तेल हणी घर में सुतो पियो हूंदो। अदा ग़रीबनि जूं एतिरियूं बदवाऊं खण बि चङियूं न आहिनि। जंहिंखे सिफारिश करणु घुर्जे उहा माठा। तो विच में टपो छोड़नो। अदा हिन जी त आदत आहे जंहिं कंहिं सां वातणण जी। इनखे छॾ। इहो ॿुधाए त छोरे खे पादर छो हयां? काल कम ते देर सां आयो हुयो। असां माल जो ॾोभ बि करे छॾियोसीं। तव्हां पोइ आयो। जेकॾहिं अहिड़ो निभागो आहे त कम तां कढी छो नथा छॾियोसि? भाई छा कयां? नाज़ा जो माइट आहे। इन करे कम ते बीहारियो मांसि। हाणे जेकॾहिं नाज़ा सिफारिश करेसि त जबल मथां हल्को हथ रखी सघां थो। जेकॾहिं तूं जबल खे बंदूक बि हणी छॾींदे न तॾहिं बि मां न पुछंदसि। बाक़ी घर में वेही इहे सुणावणियूं न हणंदो कर। इहो कम औरतुनि जो आहे, मर्दनि जो न। बस इहो कम औरतुनि जो आहे, मर्दनि जो न। सच थी चवां, तूं हाणे औरतुनि वांगुरु ताना ऐं मेहणा हणणु शुरू कया आहिनि। उन ॾींहुं तोखे छॾे ॾिनो त
तॾहिं बि तूं वातड़ हा अदा अदा छॾ भाॼी खे रोज रोज मूं मथां माण्हू खिलाइण खां बहितर आहे त तूं हिकु दफ़ो मूंखे बंदूक हणी छॾ जेकॾहिं मां एॾी गंदी आहियां त बंदूक हणंदो साईं बंदूक जेकॾहिं वात हई त बस अदा बस भाॼी हल त हलो कमरे में हलो न समझा छड़ी सदी मर्दन जे आॾो वात खोलण जो मक़सद मुंहिंजे मौत खे सॾणु आहे हिक ॾींहुं मथे ते हथ था रखनि ॿिए ॾींहं ते पादर था आणनि सुठो आहे त इहो पासो ई न वठिजे अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अञा ताईं पई दर दर ठोकरूं खाए वली दादा वारनि जे पा अटे खां सवाइ असांजे घर जी चुल्ह ॿरंदी रहंदी तूं हाणे एॾे न वेंदी कर ओॾांहुं त मां कॾहिं खां वठी वञणु बंदि कयो आहे ख़बर घिटी वाट वेंदे उन्हनि जे ज़ाइफ़ुनि सां ॻाल्हाइण बि छॾे ॾे साइफ़न सां कोन ॻाल्हाईंदी आहियां बाक़ी इन छोरे खे बताल करे वली दाद वारनि जी इज़त सरे आम बदनाम कंदसि मुड़ फ़क़ीराणी मुड़ एतिरो कुझु थियो अञा बि कान थी मुड़े फ़क़ीरनि सां गॾु सॼे ॻोठ जी बेइज़ती पिया कनि पर जॾहिं इन्हनि जे इज़त जे मथां माण्हू खिलंदा न पोइ हिननि खे ख़बर पवंदी त इज़त छा थींदी आहे ख़बर फ़क़ीर मां बि हे सींध जो कसम खणी छॾियो आहे त जेसीं ताईं हिननि खे बदनाम न कंदसि तेसीं ताईं सुख सां न वेहंदसि चरी इन कम मां हथ कढ दरवेश आहियां दुआ कंदो साईं न फ़क़ीर न ये दुआऊं पाण वटि रख मां हाणे न मुड़ंदसि अञा बि सम्झां थो त पादर खराईंदी अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अहिड़े कांव ड्रिजड़े सां पातल झेड़े घणा घर फिटा